العدل والنظم والعظم بالجزم بوحدته بكبريائه بسلطان وبإعلان وبإتقان وبإيمان وبيان في فرقان وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونصب ووصف في الكمال لا شريك له ولا نظير له ولا مشير له ولا مثل له ولا مثال له ولا كفو له ولا نظير له ولا مشير له ولا شريك له ولا جلد بلد ولد جسد رسو وجزء وعظم نظم له ولا جذب وصف عيب طاب بيت خصم له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والحكاية والعناية والأمانة والإمامة أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو عدوة نظمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعيد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا ثم دنا ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما وقال الله تعالى في مقام آخر سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير آمنت بالله صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما
सभई आशिक रसूल बावाज़ बुलंद मदीने वाले साईं ते महबूब जी ज़ात ते ॾाढा दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिही वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। शब मेराज पे शोर था आसमानों में, उठो के जश्न अकीदत का एहतमाम करें। ये ना मुजाहिद जो जलसो आ सुभान अल्लाह ॾाढा कयो। शब मेराज पे शोर था आसमानों में, उठो के जश्न अकीदत का एहतमाम करें। ज़मीं से आज वो इंसान आने वाला है, कदम कदम पे फरिश्ते जिसे सलाम करें। सैयदे कौनैन की जब सवारी चली, आसमां और ज़मीं में सिफ़ें बिछ गई। अंबिया आ गए मुरसली आ गए, अंबिया आ गए मुरसली आ गए, मुक़्तदी आ गए तो इमाम आ गया। आका तेरी मेराज के तू लोगे कलम तक पहुँचा। सुभान अल्लाह ॾाढा। आका तेरी मेराज के तू लोगे कलम तक पहुँचा, और मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुँचा। हजरत चले मेराज पर बलगल उला भी कमालिगी, अंधेरा था उजाला हुआ कशफत दुजा बिजमाली। उनके खसाइल नेक थे वो हसनत जमी खसालिगी। मालिक ने क्या तोहफा दिया, राज़िक ने क्या तोहफा दिया, खालिक ने क्या तोहफा दिया। सल्लू अलैहि व आलिही। एक दफ़ो बीहर महबूब दे सलाह शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिही व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अल्हम्दुलिल्लाह। अज 10 फरवरी सन 2022 बमुताबिक 8 रजबुल मुरज्जब सन 1443 हिजरी खमीस जे ॾियारे ॻोठ मसू कलवड़ जे सालियाना मदरसे जे तरफ़ों बाबरकत महफ़िल में हज़रत मौलाना बाबू फज़लुर रहमान कलवड़ साहब जन जे बार बार राब्ते सां अवां जुमला जमात जी सिक भरी दावत ते खानपुर शिकारपुर को सफ़र कराए इन अज़ीमुल शान महफ़िल में रब साईं तव्हांजी ज़ियारत भी नसीब कराई आहे। भलारी महफ़िल में कुरान ॿुधाइण जी रब साईं सआदत भी नसीब कराई आहे। मजलिस भी भलारी आहे, महफ़िल भी शान वारी आहे, महीनो भी भलारो आहे। यह कुरान वारी मजलिस आहे जेको इन में अदब सां वेही कुरान ॿुधंदो आहे, अल्लाह हुन जा गुनाह भी शाणे छॾींदो आहे, अर्शन ते दर्जा भी बुलंद कंदो आहे। ऐं ही बाबरकत महीनो आहे। हिन महीने जो नालो आहे रजब। रजब जे लफ़्ज़ में ही कमाल आहे। तव्हां पढ़ियल लिखियल वेठा हो, मूंखे ॿुधायो रजब जे लफ़्ज़ में अखर घणा आहिनि? नथा ॻाल्हायो? घणा बाबा? 3। कहिड़ा कहिड़ा? रा, जीम ऐं बा। रजब जी रात चवे त हे रहमत वारो महीनो आहे। उन रात रहमत थी मदीने वारो साईं रात जी हिकड़ी घड़ीअ में 7 आसमाननि जा सैर करे आयो। सिदरतुल मुंतहा घुमी आयो, जन्नतुल मुअल्ला जा दीदार करे आयो। रात जी हिकड़ी घड़ीअ में जुतीअ सां फर्शन को अर्शन ते वियो। अल्लाह साईं सां कचहरी करे आयो, मुलाकात करे आयो, रब के तोहफा ॾई भी आयो, वठी भी आयो। ज़िले घोटकी वारो उन रात मक्के में रहमत थी जो सोनो मेराज करे आयो। अज मसू कलवड़ जे ॻोठ में रहमत आ जो सॼो ॾींहुं क़ुरान जो जलसो हलंदो।
उते भी रहमत आ हिते भी रहमत आ। रजब में जीम जलवे जो आ। उन रात मदीने वारे साईं जे मेराज जो जलवो जो ज़ाहिर थियो तो दुश्मन जली गया, अबू जहल वारा सड़ी गया, मिठे मोहम्मद जे मेराज ते सिद्दीक़ अकबर वारा ठरी पिया, मोमिन सहाबा ठरी पिया। अज भी जमियत उलमा इस्लाम जे मुवहिदन जो ही कुरान जो जलसो तो हले, दुश्मन मुशरिक सड़ी विया होंदा, मोमिन इन जलसे ते ठरी पिया होंदा, मुवहिदन जो दिलियों ठरी पियूं हूंदियूं हिन जलसे ते। रजब में बा बरकत जी आ। उन रात बरकत थी। मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जी हिकड़ी घड़ीअ में जरे मेराज ते वियो, जहीं बिस्तरे मां उथी सोनो मेराज ते वियो, वरी जो मेराज करे मोटी अचे सागे बिस्तरे में सुम्हे त बिस्तरो उहे ई गरम आ। न त माण्हू अध रात जो उथी वञे बिस्तरो छॾे वञे त बिस्तरो थधो थी वेंदो। साईं तो फरमा बिस्तरो गरम हो। अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत मुबारक आ, जॾहिं भी के वॾे सफ़र ते वेंदा त साईं जन बरकाता नफ़ुल पढ़दा हा, वुज़ू करे बरकाता नफ़ुल पढ़ी दुआ घुरी घरों पोइ वेंदा हा। इहो तूं असांखे भी सबक़ आ। हैदराबाद वञो, कराची वञो, इस्लामाबाद वञो, कोयटा वञो, वॾे सफ़र ते वञो त वुज़ू करे बरकाता नफ़ुल पढ़ी घरों दुआ घुरी पोइ वञो। इन नफ़ल जी सुन्नत जी बरकत आ अल्लाह तव्हांखे सफ़र में का तकलीफ़ न ॾींदो, रब ख़ैर सां घर मोटाईंदो। साईं जन फरमायो, मां जो वुज़ू कयो त बदने में पाणी हो, मां जो मेराज करे मोटी चा पहिरों पाणीअ खे हीअं हरकत हुई, पाणी चुरे पियो, वरी जो मेराज करे मोटी चा वरी चम त शुक्राने जो नफ़ुल पढ़ा, वरी जो वुज़ू कयां त वरी पाणी चुरे थो। हालांकि मां मथे वियुमि, घणा नज़ारा ॾिसी आयुमि, अञा ॾिसां त पाणीअ खे चुरपुर आहे। बेबरकत जी 27 रजब जी रात बरकत हुई। साईं तो फरमाए, रात जो वियुमि मेराज ते, हज़रत अली साईं जी भेण अम्मा उम्मे हानी जेका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोठ मुबारक थींदी आहे, उन सोठ जे घर मां जिबरील मूंखे वठी वियो। रात जो दर जो खोलियमि त कड़ो लुॾे पियो, दरवाज़े जो कड़ो ॻाल्हायो बाबा लुॾे पियो। साईं तो फरमाए, मां मेराज करे मोटी जो अचां, वरी जो घर वञा निंड करण ॾिसां त कड़ो अञा लुॾे थो। घोटकी वारो ॼणो ईअं पियो लॻे त अल्लाह साईं सॼी दुनिया खे ब्रेक हणाई, सॼी दुनिया खे ब्रेक। ओ सिज बीरो पंहिंजी रफ़्तार बंदि कर, चंड तू भी बीरो, रात तू भी सॼी दुनिया जा घड़ियाल बंदि थी विया। ओ मलाइको इस्तक़बाल कयो मुझे सोने जो, आसमान में लाइटूं ॿरी वयूं, जन्नत सिंगार जी वई। हाँ साईं, 1.25 लाख नबी बैतुल मुक़द्दस में मिठे मोहम्मद जे इंतज़ार में बीठान, सॼी दुनिया के ब्रेक हणी, न कख चुरे न पन चुरे, छो त मिठो मोहम्मद तो फर्शन को अर्शन ते अचे। ए वरी चरिया नबी साईं के घोटकीअ में घुराइनि था, भत जे पाटड़े ते हुजूर आ गया। चरिया असांजा रोड रस्ता ही ख़राब, हुन सां महबूब खे हेॾे छो तकलीफ़ ॾींदासीं। अरे जेॾो वॾो महिमान हूंदो आहे त पोइ हुनजी दावत बि को वॾो माण्हू करे। हा साईं, सैयद हबीबुल्लाह शाह जी जेतिरी हैसियत आहे, मुंहिंजी दावत मसू कलवर जे ॻोठ वारनि मदरसे वारनि आलिमनि कई आहे, जेतिरी मुंहिंजी इज़त आहे। अबा जेॾो वॾो महिमान हुजे त हुनजो मेज़बान बि को वॾो हुजे। मिठे मोहम्मद पाक जो शान सॼी दुनिया में सभिनी खां मथे आहे। अरे सोणे मोहम्मद जी दावत करे त रब करे, असांखे कहिड़ी ताक़त आहे। असां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घोटकी में घुरायूं, असांखे ताक़त ही कोने। जे घुरायो त रब घुरायो, सॼी दुनिया के ब्रेक है। 1.25 लाख नबी इंतज़ार में, जन्नत सिंगार जी वई, मिठो मोहम्मद तो अल्लाह जी दावत ते अर्श ते अचे। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानों, कुरान जा आशिको, दीन जा परवानो, मेराज मुझे रब साईं सभिनी नबियन के करायो। सभिनी नबियन जो मेराज फर्शन ते, मिठे मोहम्मद जो मेराज अर्श ते। सुभान अल्लाह, डरिया ओ मुझा अल्लाह महबूब साईं के मेराज छो थो कराए, मेराज जो मकसद केड़ो आ, मेराज जो मतलब केड़ो आ। अल्लाह फरमायो, मां पंहिंजे सोने के मेराज इन करे थो कराया, ओ मुझा महबूब सॼी दुनिया सिंगारी आ तुंहिंजे सदके।
जन्नत सिंगारिया तुझे सदके ओ मुझा सोना जहन्नम जा खौफनाक मंजर जहन्नम जी बाह के तपायो तुझे दुश्मनन जे करे तुझे सदके ओ सोना मलाइकन के हुस्न दिनो भी तुझे सदके सोना नबियन के नबूवत दिनी भी तुझे सदके सोना तो के मेराज इन करे तो कराया सजी दुनिया के सबक न्याओ दुनिया वारो तवा सब हेठ आयो आसमान मथे आ आसमान ते जिन मलाइकन जी नबी से जिन नबियन जी मुलाकात थी नबी असा हजरत मूसा अलैहिस्सलाम पंजे आसमान ते वो भी हेठ पेरे आसमान ते डाडो आदम अलैहिस्सलाम वो भी हेठ बे आसमान ते हारून अलैहिस्सलाम वो भी हेठ टे आसमान ते अद दुनिया जो हुस्न रखण वारो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम वो भी हेठ चौथे आसमान ते इदरीस अलैहिस्सलाम से मुलाकात थी वो भी हेठ पंजे आसमान ते मूसा अलैहिस्सलाम से मुलाकात थी मूसा तू भी हेठ छह आसमान ते याकूब अलैहिस्सलाम से मुलाकात थी वो भी हेठ सते आसमान ते हजरत डाडे इब्राहिम अलैहिस्सलाम से मुलाकात थी इब्राहिम तू भी हेठ और सते आसमान ते नूरी मखलूक जे सरदार जिब्रील बिरे कई या रसूल अल्लाह मथे वींदो ही ना जे वींदुम त पर सड़ी वेंदा ओ नूरी मखलूक जा सरदार ता भी हेठे व यहमिलु अर्श रब्बिका फौकहुम यौमइदिन समानिया अठ मलाइका जेके अल्लाह जे अर्श के पंजे कुल्ले ते रखी वेठा उहे भी हेठे आलिम सब हेठ मुत्तकी परहेज़गार खतीब मुबल्लिग नात खान शेखुल हदीस शेखुल कुरान कादरी तरीके जा मुर्शिद शेरवर्दी तरीके जा मुर्शिद आसे नक्शबंदी चिश्ती सब वली हेठ सहाबा हेठ सब नबी हेठ ओ सोना तू अञा मथे आ सिदरतुल मुंतहा को भी पंजी जुती सा मथे आ तुझी जुती भी अञा मथे जन्नतुल मावा को भी मथे आ या अल्लाह जुती तलाया तुझो अर्श पाक न सोना जुती पाया अज मां रब जो अर्श भी तुझी जुती को चुमियो वठंदो ओ सोना मोहम्मद अलिया अज अर्श ते आ त सजी दुनिया के समझाया त सब हेठ आयो मुझो मिठो मोहम्मद मथे आ जिंदा कोई पोतो मां जो लाल मथे सजी दुनिया हेठ मुझो सोनो मोहम्मद मथे जो तो रब का प्यारा नाम मोहम्मद सबसे प्यारा नाम मोहम्मद चांद से रोशन नाम मोहम्मद दूध से सुथरा नाम मोहम्मद शहद से मीठा नाम मोहम्मद तकबीर में कलमे में नमाजों में अजानों में हे नाम इलाही से मिला नाम मोहम्मद इस नाम की बरकत दिले उशाक से पूछो जा आ जाती है जो तन में लिया नाम मोहम्मद जेको डाडा सुभान अल्लाह करे सैयद हबीबुल्लाह शाह सां गॾु मदीने हले जेको आए से चवंदो सुभान अल्लाह अल्लाह कंदो घोटकीअ खां पंधु वेंदो मदीने जे पंधु वेंदे त पोइ 3 साल लॻंदई जे बुखारी सैयद सां गॾु हलंदे हवाई जहाज़ में पोइ 3 कलाकनि में मदीने हाँ रुगो किराओ पंहिंजो पाण भरजाए बाक़ी हल जाए मूंसां गॾु इश्क अहमद असल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है ॾाढा सुभान अल्लाह कर असांजो पुराणो रईसुल वाइज़ीन झूनो बुजुर्ग आलिम मौलाना साईं रही बख्श उमरो साहब मिठी ज़ुबान सां क़ुरान पढ़ण वारो उहो भी जलसे जो सिंगार बणिजी वियो आलिम तमाम घणा वक्त मुख्तसर है मैं जल्दी गाल खत्म करूँ मुझे भी वरी चेक बाद पहुँचणो आहे ओ कुरान जा आशिको दीन जा परवानो इश्क अहमद अजल ही से सीने में गे मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गे ए सहाबा की झरमट में बदरुद जा नूर ही नूर हर सो मदीने में गे फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू नहीं जैसी खुशबू नबी के पसीने में गे वाह मुकद्दर अबू बकर फारूक का जिनका घर रहमतों के खजीने में गे कुरान
सैयद हबीबुल्लाह शाह जे मथे ते आमा वुज़ू सां वेठो आ अबू बकर उमर तोखे नथो वणे त चरिया तुंहिंजी क़िस्मत ख़राब आ अल्लाह जाने मां मदीने वियोसि 2015 में मां अखियुनि सां ॾिसी आयुमि मिठे मोहम्मद जे साए रोज़े में हिन महिल बि मुंहिंजी मोबाइल में तकरीबन 1.5 थी वियो आहे 1 थी वियो आहे हलो मां तव्हांखे मदीने वठी हला हिन महिल बि नबी साईं जे भाकुर में ॿ यार सुता पिया थी अबू बकर उमर उन्हनि ते 70,000 मलाइका रोज़े ते बीठा थी जेके अबू बकर उमर ते मिठे मोहम्मद ते अल्लाह जा सलाम था पढ़नि न ॻाल्हाईंदो कर सिद्दीक़ खे मता ख़ुदा क़ब्र में शिकिल न फिराए छॾी सिद्दीक़ मुंहिंजे साईं सां साए रोज़े में सुतो पियो आहे हिकिड़ो जुमिलो चवां मन कंहिंजो अक़ीदो सही थी वञे असां जमीयत उलमा इस्लाम वारा सिद्दीक़ी भी आहियूं असां फारूकी भी आहियूं असां उस्मानी भी आहियूं हथ मथे करे चओ असां हैदरी भी आहियूं अल्लाह असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद अली खे न मञे उन जे मुंहं में लख लानत हुजे उन अली के मञूं था जेको नाने उन अली के मञूं था जेको मिठे मोहम्मद पाक जे बिस्तरे ते साई चादर जे हेठों हिजरत वारी रात सुतो आहे उन अली के मञूं था जेको हिकिड़ी रात सुतो आहे बाक़ी उन अबू बकर के कीअं न मञा जेके 1400 साल थी विया आहिनि मिठे मोहम्मद जे भाकुर में साए रोज़े में सुतो पियो मेराज छो थियो मेराज जो मक़सद समझो उलमा को ॿुधंदो अल्लाह फरमायो सोना मेराज तोखे इन करे करायो छो त मुंहिंजा महबूब तोखे हिन साल 3 दुख आया सोना तोखे घरवारी अम्मा बीबी खदीजतुल कुबरा औरतुनि में सब खां पहिरों कलमो पढ़ण वारी उन जी जुदाई थी महबूब रोई वेठा पंहिंजी प्यारी घरवारी जी जुदाईअ में शेबा अबी तालिब जे कैद में मुंहिंजे साईं खे 3 साल नज़रे बंदि कयो भुख जे करे मुंहिंजे साईं वणनि जा पन भी खाधा 2 दुख ऐं 3 दुख अल्लाह जे रसूल करीम के मुंहिंजो सोनो ताइफ जे ॻोठ वियो ताइफ वारनि खे कूलू ला इलाहा इल्लल्लाह जी दावत ॾियण वियो ताइफ वारा ज़ालिम निकिता मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भितर हयो पत्थर हयो असां मौलवियुनि जो कहिड़ो कमाल आहे खुदा जो कसम कमाल आहे त नबियनि जो आहे असां मौलवी जीअं जलसे में अचूं असांखे त तारीख़ वठी ऐलान कंदा नबियनि त बिना तारीख़ जे दर दर ते वञी क़ुर ॿुधायो असांखे अचण सां दूध पत्ती चांहि मिले वरी मच्छीअ सां बाकरे गोश्त सां मानी मिले असां मौलवी वाइदो करे घर वञूं त खीसे में पेट्रोल किरायो भी मिले पैसा भी मिलनि असां मौलवियुनि जो कहिड़ो कमाल आहे कमाल त मिठे मोहम्मद जो ताइफ वारनि खे क़ुरान थो ॿुधाए न मानी जी सलाह न चांहि जी सलाह मुंहिंजे सोणे खे पत्थर हयो ओ नूह नबी छा थो चवे ओ मुंहिंजा अल्लाह 950 साल तबलीग कई आहे क़ाल रब्बी इन्नी दाऊतु क़ौमी लैलन व नहारा न ॾींहुं छॾियो न राति छॾी व इन्नी कुल्लमा दाऊतुहुम लितग़फिर लहुम जालू असाबियहुम असांखे इज़त ॾेई स्टेज ते विहारे क़ुरान था पढ़ायो हज़ारनि जी जमात क़ुरान ॿुधे थी असांजो कहिड़ो कमाल आहे असांखे त हिननि बुज़ुर्गनि आलिमनि असांखे ठके ठुके इहा जमात तयारु करे ॾिनी कमाल त नबियनि जो आहे न नूह अलैहिस्सलाम तो चए कननि में आंगुरियूं विझी करे मुंहिंजो वाइज़ न पिया ॿुधनि वस्तग़शौ सियाबहुम या कपड़ो खणी मुंह ते रखल पिया असां वाइज़ कयूं ही सोशल मीडिया जा साथी असांजी इन तकरीर के सॼी दुनिया में हलाइनि था तव्हांजो जलसो दुबई वारा ॿुधनि इस्लामाबाद वारा मके मदीने वारा तव्हांजो ही क़ुरान था ॿुधनि असांजो कहिड़ो कमाल आहे नूह अलैहिस्सलाम तो चए वस्तग़शौ सियाबहुम हीअं कपड़ो खणी मुंह ते ॾींदा हुआ नबी तुंहिंजो वाइज़ त न ॿुधंदासीं तुंहिंजो मुंहुं बि न ॾिसंदासीं अल्लाह अकबर कबीरा अल्लाह अकबर मुझे महबूब जी रत निकती अल्लाह के कावड़ वधी वही रब जो गज़ब वधी वियो अल्लाह फरमायो जिब्रील
जी रबे जलीला वन मुझे सोने के डाडो दुखायो तो सोना रुगो बल्लम सब बदवा जा कर तवज्जो कर वक्त मुख्तसरा उलमा घणाल मागाल जल्दी खत्म कदम ओ जिब्रील मुझे सोने के चो हेडों भी चपल्ला विच में ताइफ जो गोठा टुकड़ा टुकड़ा करे छड़िया पर मुझो साईं दो दे ना ना जिब्रील मुझे रब के चो मां बदवा वारो नबी नाया मां दुआ वारो नबिया मां पिटण वारो नबी नाया मां उम्मत के दुआ देण वारो नबिया अल्लाह फरमायो जिब्रील जी मुझा अल्लाह वन मुझे सोने के सदमा आया हाणे मेराज जी रात वठी अचे जुती सा फरशन को अर्शन दे अचे मां अल्लाह दीदार करायास त जी सब दुखड़ा लगी वन गोटकी वारो चेबो त अल्लाह जे दीदार में एडो मसो जो दुख ही लगी वे तरे त हदीस में अचे तो अल्लाह शहीद के भी चोंदो शहीद जन्नत में सब कुछ दिनो तमाए अना कुछ खपई त शहीद अल्लाह जी बारगाह में अर्ज कंदो मौला हिकड़ी शे खपे सुम्मा उक़तल सुम्मा उहया सुम्मा उक़तल सुम्मा उहया सुम्मा उक़तल अल्लाह फरमाइंदो शो शहीद जन्नत में मज़ो कोने छा कि मुझा मौला सजी जन्नत जो मज़ो हिकड़े पासे पर न जेको शहादत भोग में मांगे दीदार कराई न एड़ो मज़ो जन्नत में भी कोने अल्लाह जी दीदार में एडो मज़ो आ बस मां ताने न्यापो खणी आवा हक वारन आलमन जो साथ दियो बुजुर्गन सा साथ दियो मदारिस मसाजिद के आबाद कयो मुझा मुर्शिद हाले जी वारा फरमाइंदा जे गोठ जी मस्जिद मदरसो आबाद आ त वो गोठ ही आबाद आ गोठ वीरान थी दो आ मस्जिद जे वीरानी सा जे गोठ में 5 वक्त आज़ान इंदी कुरान जी तिलावत हलंदी अल्लाह से आयल अज़ाब भी हटाए छदींदो यकीन कयो असा भी इन आलमन सा कुल्लो कुल्ले में मिलाए लब्बैक करे हथ में दई जेकर इस्लामाबाद घुराइंदा त हथ मथे करे जो मार्च में इस्लामाबाद भी हलंदासीं हिते हिनन सा साथ दींदासीं इंशाअल्लाह जन्नत में जुमे जे ॾींहुं आलमन जे कदमन में वेही रब जो दीदार कंदासीं जिंदगी रही वरी मुलाकातूं वमा अलैना इल्लल बलाग इहो हज़रत मौलाना साईं हबीबुल्लाह शाह साहब हिन असांजे प्रोग्राम जा सिंगार